नाज़रीन, पाकिस्तान क्रिकेट टीम जे अॻूणे कप्तान राशिद लतीफ़ खे कश्मीर प्रीमियर लीग जो डायरेक्टर क्रिकेट ऑपरेशन्स मुक़रर कियो वियो। केपीएल जे हेडक्वार्टर इस्लामाबाद में केपीएल जे सदर आरिफ मलिक ऐलान कंदे चयो आहे त पाकिस्तान क्रिकेट टीम जे अॻूणे कोच ऐं विकेट कीपर राशिद लतीफ़ हाणे कश्मीर प्रीमियर लीग जो नओं डायरेक्टर क्रिकेट ऑपरेशन्स तौर चार्ज संभालींदो। केपीएल जे सदर आरिफ मलिक पंहिंजे बाज़ाब्ता बयान में चयो त केपीएल सीज़न 1 जी शानदार कामयाबी बाद हाणे खेसि यकीन आहे त केपीएल खे जदीद क्रिकेट जे नए बुलंदियुनि ते खणी वञण लाइ राशिद लतीफ़ जी चूंड असांजो बहितरीन फ़ैसिलो आहे। उन मौक़े ते राशिद लतीफ़ ॻाल्हाईंदे चयो त क्रिकेट संदसि पसंदीदा रांदि आहे। हू कश्मीर में क्रिकेट खे वधीक बहितर बणाइण ऐं उन खे हथी वठाइण लाइ तयार आहे। राशिद लतीफ़ जो चवणु हो त कश्मीर में काफ़ी सलाहियत रखंदड़ नौजवान रांदीगर आहिनि ऐं संदसि इहो मक़सदु आहे त वधि खां वधि नौजवान टैलेंट खे लीग में शामिल कयो वञे त जीअं उहे आलमी सतह ते मुनक़िद थींदड़ क्रिकेट में हिसो वठी कश्मीर जो नालो रोशन करे सघनि। हुन वधीक चयो त हू ॼाणे थो त सीज़न 1 में काफ़ी मुश्किलातूं हुयूं ऐं सीज़न 2 में काफ़ी रुकावटूं आहिनि, पर हू हर तरह जी मुश्किलातुनि खे मुंहुं ॾियण लाइ तयार आहे त जीअं कश्मीर प्रीमियर लीग जो शुमार दुनिया जे बहितरीन लीग्स में थिए।